ओए बिस्तरे वाली जमात ॾिठी अथव जेके दीन कुल्हे ते खयूं था वठनि, दीन खे थप्पो टे करे वीचारा वेठा। उन्हनि जो किताब आहे तबलीगी निसाब, उनमें हिननि जे मौलवी ज़करिया हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। मौलवी हिननि जो आहे पर ताईद असांजी थी थिए। लिखे थो त मौलाना अब्दुर रहमान जामी सभई तो रहमतुल्लाह अलैह जाम ईरान में आहे। ईरान जे मुल्क में वेही हिकिड़ी नबी पाक जी नात लिखी। नात लिखी इरादो कई त इहा नात कागज़ ते लिखी खणी मदीने वेंदुसि ऐं सलातो सलाम पढ़ी नबी पाक जे आॾो बि पढ़ंदुसि। उहा नात छा कंदुसि, काथे पढ़ंदुसि, मदीने ॾाढे जो काथे पढ़ंदुसि, लिखई काथे, ईरान में। इरादो कई त हाणे को सफ़र थिए त वञा। मौलवी ज़करिया साहब पंहिंजे तबलीगी निसाब में लिखियो आहे हिकिड़ो काफ़िरो ईरान खां मदीने रवानो थियो। उन काफ़िरे वारनि खे मौलाना अब्दुर रहमान चयो यार मांखे बि वठियो हलो। अदा हल। जंहिं महिल मदीने जे वेझा विया उहा नात खीसे में पई आहे। अञा मदीने जो शहर थोरो परे आहे। गवर्नर खे नबी पाक ख्वाब में ज़ियारत कराई आहे। ओ गवर्नर लब्बैक या रसूल अल्लाह, फलाणे रस्ते सां काफ़िलो थो अचई। आओ या रसूल अल्लाह। उन काफ़िले में हिकिड़ो मौलाना आहे जंहिंजो नालो आहे अब्दुर रहमान जामी। उनखे मदीने में अचण जी इजाज़त न आहे, उनखे वापसि मोटाए। गवर्नर पुलिस मोकिली, बाबा हिन काफ़िले में अब्दुर रहमान आहे। मुर्सा जो हा अदा अदा तोखे मदीने में इजाज़त न आहे, मदीने जो मालिक तोखे झले छॾे। अब्दुर रहमान जामी वीचारो बीह रहियो। काफ़िलो वधी वियो, पुलिस हुनखे मोटायो आहे। अॻिते वापसि वञी करे दिलि में चई भला हेॾो नथा छॾनि त हेॾो वञा। ॿिए रस्ते सां वरी आयो आहे मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह जे लाइ मौलवी देवबंदनि जो वहाबिन जो मौलवी ज़करिया थो लिखे। जंहिं महिल ॿिए दफ़े नबी पाक जे रोज़े जे ॿिए दफ़ा आयो, वरी गवर्नर खे नबी पाक ज़ियारत कराई आहे त फलाणे पासे नथो अचई। वरी से पुलिस डोड़ी हुनखे ॿधो वञी, ॿधी चई तोखे झलियूं था, मुड़े नथो, जेल में खणी विधऊंसि। जमल अब्दुर रहमान जामी खे जेल में विधऊं। टियों दफ़ो वरी नबी करीम जी ज़ात बाबरकात ज़ियारत कराई आहे। ओ गवर्नर, अब्दुर रहमान चोर न आहे, अब्दुर रहमान डाकू न आहे, अब्दुर रहमान ॾोही न आहे, अब्दुर रहमान का ग़लती कान कई आहे। अब्दुर रहमान हिकिड़ी मां मोहम्मद करीम जी नात लिखी आहे। उन जे दिलि में इरादो थियो आहे त रूबरू रसूलुल्लाह जे वञी आॾो पढ़ां। एॾी त दर्द सां लिखी अथई जो हू पढ़ंदो त मां रोज़े मां निकिरी हथ मिलाईंदोसां। जॾहिं हू नात पढ़ंदो त मां महबूब हुनजो अहिड़ो त क़द्र ख़ुदि क़ब्र शरीफ़ मां निकिरी हथ मिलाईंदोसां। पोइ मता कंहिंखे फितरो थी पवे ऐं मुंहिंजे निकिरण खां पोइ क़यामत बि क़ाइम थी सघे थी पई। तव्हांजे करे अब्दुर रहमान खे चओ तुंहिंजी दाह मूं वटि पहुची वई आहे, तूं ख़ामोश थी मां वटि भली अची। उहा कहिड़ी नात आहे? महजूरी बरामद जान आलम तरहम या रसूल अल्लाह तरहम न आखिर रहमतल लिल आलमीन ज़े महरूम आचरा फारग नशीनी बरूं आवर बरद सुबुर्द यमानी करूए तुस सुबह जिंदगानी। काथे ईरान आ, काथे जाम आ, काथे मदीनो आ। नात खान ईरान में नात लिखंदो आ, मदीने में मोहम्मद करीम खे ख़बर पइजी वेंदी आ। आओ या
जेकॾहिं को बरेलवी पंहिंजे किताब में लिखे हा असां ते शिरक जी फतवा लॻाइनि हा, मुजाहिदा जेकॾहिं को सिकंदरी लिखे हा शिरक जी फतवा लॻाइनि हा, जेकॾहिं को नक्शबंदी लिखे हा शिरक जी फतवा लॻाइनि हा, त कीअं ईरान जी नात जी मदीने में कीअं ख़बर पई, पर शुक्रा जो देवबंदनि जे मौलवी लिखी आहे। इन मां ख़ुदि असांजे अक़ीदे जो हक़ हुजणु साबित आहे त मदीने में मुस्तफ़ा करीम ईरान वारनि जी दुआ ॿुधंदो आहे, त मदीने में मुस्तफ़ा जी ज़ात सोबे वारनि जी बि फरियाद ॿुधंदो आहे। अब जेकॾहिं ईरान वारनि जी साईं ॿुधे थो त असांजी कोन ॿुधंदो, यकीनन ॿुधंदो। अव्हांखे मुबारकूं हुजनि अॼु तव्हांजे ॻोठ वारनि जे मथां, तव्हांजे मस्जिद वारनि जे मथां मुंहिंजे साईंअ जी नज़र आहे। हबीब तवज्जो फरमाइनि था त कहिड़ा मुंहिंजे मोहब्बत में वेठा आहिनि, कहिड़ा अखियुनि मां ॻोढ़ा वहाइनि था, कंहिंजी दिलि ठरे थी, कंहिंजो बूथ ख़राब थो थिए। कुंड पासे को ख़राब बूथ वारो को हूंदो, महबूब उनखे बि ॾिसंदो हूंदो, उनजो मुहांडो बि परे खां पधरो, आशिक जो मुंहुं गुलाब जहिड़ो, वहाबीअ जो मुंहुं वरी जुलाब जहिड़ो। हा या न, पतो पइजी वेंदो, जेके ठरनि था, बुरकनि था, मरकनि था, तन खे ख़बर आहे त नबी असांजो आहे, ऐं जेके ॿरनि था, झुरनि था, तन खे ख़बर आहे त असांजो त हुई आहे कोन। पर अलहमदुलिल्लाह असांखे ख़बर आहे असांजो नबी, चओ चओ असांजो नबी, असांजो नबी ज़िंदा नबी। तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, मेरे चश्म आलम से छुप जाने वाले, मेरे चश्म आलम से छुप जाने वाले, असांजो नबी सखी नबी, चओ चओ असांजो नबी। हातिम ताई जो दुनिया में नालो हो न बा, मां हिकिड़े किताब में पढ़ियो त हातिम ताईअ पंहिंजे बंगले खे 40 दर ॾिना, दरवाज़ा घणा ठाराई, चवंदा छो, चवंदो मां सखी आहियां, नालो थो कढायां, हिकिड़ो सवाल ई हुजे, हिन दर तां सवाल करे वरी ॿिए दर ते अचे त उतां ॾींदो सांस, टे दर ते अचे उतां ॾींदो सांस, चौथे दर ते अचे उतां ॾींदो सांस, 40 दरनि तां सवाल कंदो, ख़ाली कोन छॾींदो सांस। हालांकि हे कर वठंदो आहे, ॿी हरफ जो छड़ बॾ बि आहे, फ़क़ीर ॻारो जो वठी वे, हा या न, पर हातिम 40 दरनि तां ॾींदो हो, छिड़ बि न ॾींदो। दर घणा चओ, 40। मुंहिंजे नबीअ जो दर हिकु, मुंहिंजे नबीअ जो दर 40 न छो, त जेको हातिम आहे हुन जा 40 दर, सवाली 40 दरनि तां वठंदो हो, पर वरी बि हुनजो पेट कोन भरबो हो, वरी बि हथ टंगींदो हो। मुंहिंजे आका जो दर हिकिड़ो आहे, जंहिंखे हिकिड़ो दफ़ो नबी पाक ॾिनो तंहिंखे क़यामत ताईं धराए छॾे। दर हिकिड़ो आहे न सही, अहिड़ो ॾिनई जो वरी क़यामत ताईं। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, वाह आला हज़रत, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। हबीब करीम जी ज़ात का घुरंदो कतरो हो त मिलंदो दरिया। आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। महबूब जी नजर गुलाम ते पे त गुलाम खे आका बनाए छॾे। बिलाल बिलाल हो न, बा हबशी हो न, ज़बान खां बातड़ो हो न, बांग तो लाहे छॾियो होसि न, पर जो मक्को थो फतह थिए, हबीब जी ज़ात मके में थो अचे। सरकार फरमाइनि था अॼु ताईं मक्को बांग लाइ सिकियो आहे, ऐं बिलाल अॼु काबे जे छत ते चढ़ी बांग ॾे। मके जे दरो दीवार खे ख़बर पए त मुहम्मद आयो आहे।
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल खे ॾाकण रखियो चढ़ी वियो मथे जल मथे चढ़ी कननि में हथ विझी इरादो कई त बाग ॾियां त मसइलो यादि आहे या रसूल अल्लाह मदीने में बाग ॾींदो आहियां तुंहिंजे चवण सां त मुंहुं काबे ॾे हूंदो आहे ओद में बाग ॼारे मुंहुं काबे ॾे बदर में बाग ॼारे मुंहुं काबे में तबूक में बाग ॼारे मुंहुं काबे ॾे सफ़र में बाग ॼारे मुंहुं काबे ॾे हमेशह दस्तूर आहे त काबे ॾे मुंहुं करे बाग चइबी आहे अॼु त काबे जे छत ते चाढ़ियो थी मुंहुं काॾे कयां नबी से फरमाइनि था माॾे मुंहुं करे बाग ॾे अॼु तूं काबतुल्लाह जे छत जे मथां आहे तंहिंजे करे काबतुल्लाह जे छत जे मथां बीही रसूल ॾे मुंहुं करे बाग ॾे आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह जमल हज करे मदीने रवानो थियो आहे हथ में पानो ईंदो आहे ईअं गुनाहनि खां पाक थींदो आहे ॼण माउ जे पेट मां ताज़ो ॼाओ आहे मां रब चाहींदो आहियां त मुंहिंजे हबीब जी दरबार में उम्मती वञे त पाक साफ़ थी पोइ वञे अरफात में गुनाह बख़्शराए वञे कलमे में चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह पोइ चवंदो आहे मुहम्मद रसूलुल्लाह इन में बि हिकमत आहे रब थो चए पहिरीं ला इलाहा इल्लल्लाह चओ त वात पाक थई पोइ मुंहिंजे हबीब जो नालो वठो मसनून तरीक़ो ईअं आहे त माण्हू पहिरीं हज करे पोइ मदीने वेंदा आहिनि आला हज़रत जॾहिं हज करे मदीने वियो मदीने जे शहर जे वेझो पहुतो त परे खां मुस्तफ़ा जो गुंबद नज़र आयो अज कया ओठन इशारा हू मुनारा मीर जा बिलाली अज कया ओठन इशारा हू मुनारा मीर जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीर जा अज कया ओठन इशारा हू मुनारा मीर जा अज कया ओठन इशारा हू मुनारा मीर जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीर जा अज कया ओठन इशारा हू मुनारा मीर जा आला हज़रत रहमतुल्लाह अलैह मदीने वञे पियो ऐं महबूब जे मीनारनि ते नज़र पई कंहिं नज़र पई महबूब जे मीनारनि ते नज़र पई त अहमद रज़ा जी ज़ुबान खुली वई छा पियो चवे हाजियो आओ शहन शाह का रोज़ा देखो हाजियो आओ शहन शाह का रोज़ा देखो काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो हाजियो काबो त ॾिसी आया हो पर काबे जो काबो ही अथव अल्हम्दुलिल्लाह जो असांखे अहिड़ो नबी मिलियो चओ अल्हम्दुलिल्लाह ॻाल्हि रध में रहिजी वई चरियो माण्हू अलाए काॾे हलियो वियुसि मूसा अलैहिस्सलाम चयो या रसूल अल्लाह अवां जी हदीस आहे उलमाए उम्मती कल अंबिया फल बनी इसराइल याद आहे विसरी वई लाइनूं तूं फुटनि बिरांच लाइनूं घड़ियूं वरी मोटी अचां मैन लाइन ते साईं पाण पे हाउ मां चयो आहे साईं भला पोइ अहिड़नि उम्मत जे आलिमनि मां को आलिम ॾेखार त सही मां मूसा बि तुंहिंजे उम्मत जो को आलिम त ॾिसां बुज़ुर्गान दीन लिखियो आहे त महबूबन करीमन अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी छा कयूं आलम अरवाह में रूह त पैदा थियल हुया न बाबा तुंहिंजा बि मुंहिंजा बि सभिनि जा बि रूह ठहियल आहे न बाबा त आलम अरवाह में रूह सभिनि जा हुआ महबूब जो दुआ घुरी त अल्लाह पाक जल जलालू अमन वालू हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह जे रूह खे उते पेश कयो जो रूह इमाम गज़ाली जो हालांकि इमाम गज़ाली नबी करीम हो 600 साल ज़ाहिर में 600 साल आयो आहे रूह त गई हो न अल्लाह पाक जे दरबार में जो हबीबन दुआ घुरी त महबूब जे ज़ात जी दुआ क़बूल थी इमाम गज़ाली जो रूह पेश थी रूह जो पेश थियो त महबूब पाक फरमायो प्यारा मूसा
मुझे उम्मत जे आलमन मां हिकिड़ो आलम ही भी आहे। मूसा अलैहिस्सलाम चयोसि मोकल जे त तुंहिंजे आलम सां ॻाल्हायां। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, नबी पाक फरमाया तूं भली ॻाल्हाए। साईं तुंहिंजो नालो छा आहे? कंहिंखां पुछई इमाम गज़ाली। मसमुक, साईं तुंहिंजो नालो छा आहे? इमाम गज़ाली जो नालो मज़ेदार हो, मोहम्मद इब्न मोहम्मद इब्न मोहम्मद इब्न मोहम्मद। पंहिंजो बि नालो मोहम्मद, ॾाॾे जो बि नालो मोहम्मद, पीउ जो बि नालो मोहम्मद, पर ॾाॾे जो नालो बि मोहम्मद। इन नाले सां मुस्लमान खे प्यार, अब छा हो? इन नाले सां प्यार हो। हबीब फरमायो उहो निभागो घर आहे जंहिं घर में मुंहिंजो नालो न आहे। जंहिं घर में मुंहिंजो नालो न आहे उहो निभागो घर आहे। उहो मुस्लमान भाग वारो थी हिकिड़ो पंहिंजे बजड़े ते को भाग वारे मुंहिंजे हबीब जो नालो रखजां, पर नाले जो अदब कजां, एहतराम कजां, बेअदबी सां नालो न वठि। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, इमाम गज़ाली खे चए तो जो नालो छा आहे? इमाम साहब 3 पीढ़ियूं ॿुधायूं। मूसा अलैहिस्सलाम जलाली हो, चईंसि मां तोखां पुछो आहे तुंहिंजो नालो, त तुंहिंजो नालो छा आहे? तो पंहिंजो बि ॿुधायो आहे, पीउ जो बि ॿुधायो आहे, ॾाॾे जो बि ॿुधायो आहे, पर ॾाॾे जो ॿुधायो, टे खे छो थो करी? इमाम गज़ाली चयोसीं अदब सां अर्ज़ आहे, चओ अल्लाह तोखे चयो हो वमा तिल्क बियमीनिक या मूसा, ओ मूसा तुंहिंजे हथ में छा आहे? तूं चवी हा हे असाय लठिया बस, तो छो ड्रेग कई? हे असाय अतवक्कउ अलैहा व अहुश बिहा अला गनमी वलिय फीहा मआरिब उखरा। हीअ लठिया, हिन सां टेक ॾींदो आहियां, हिन सां पापड़ छाणींदो आहियां, हिन सां ॿिया कम बि कंदो आहियां, घणा ई हिन में फ़ाइदा आहिनि। तो छो ड्रेग कई? मूसा तो चए त रब सां ॻाल्हाइण में मज़ो बि आयो। हज़रत गज़ाली तो चए मूंखे बि तोसां ॻाल्हाइण में मज़ो थो अचे। बेअदबी कान थो कयां, महबूब सां ॻाल्हाइबो आहे, घणो ॻाल्हायां त दिलि ख़ुशि थिए। जंहिंमहिल इमाम गज़ाली इहे लफ़्ज़ चया त हबीब उन रूह मुबारक ॾे आंगुर जो इशारो खणी हिन सॼे पासे खां हिते हथ हणी फरमाइनि था अदब या गज़ाली, ओ गज़ाली अदब कर, मूसा नबी थी नबी। छा चयोसि त अदब कर हे इमाम गज़ाली खे त तूं अदब कर, नबी थी। हज़रत इमाम गज़ाली चुप थी वियो, महबूब मेराज ते वियो, मूसा उते रहिजी वियो। इमाम गज़ाली 600 साल खां पोइ ॼाओ किताब लिखंदा ॼाओ त माउ जे पेट आयो, महबूब जी आंगुर वारो निशान कयो। वो जेको आलम अरवाह में आंगुर जो इशारो लॻो हो, हो निशान मौजूद हो। अरे मुंहिंजे हबीब जे उम्मत जा त इहे आलम हा। दुआ कर त मूं जहिड़े गुनहगार खे इन आलमनि जी जुतीअ जी खाक बनाए बेड़ाई था। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं मुंहिंजा अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांजी हाज़िरी क़बूल कर। या अल्लाह ग़रीबनि जा मिस्कीननि जा पंधड़ा साहब विच आधी रात ताईं जन जागी तुंहिंजे महबूब जो शान ॿुधो आहे। मौला तन खे दीन ईमान में तरक़ी नसीब फरमा। मौला हक़ नाहक़ जे सुञाणप जूं अखियूं अता फरमा। आका इनामदार सां प्यार ऐं मुहबत नसीब कर। मौला पाक असांखे मदीने जी हाज़िरी नसीब फरमा, बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे प्यारे महबूब पाक जे सदके बेनमाज़नि खे नमाज़ी बणा, बेदीननि खे दीनदार बणा, बेमहबतनि खे महबत वारो बणा, बीमारनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब जे सदके हज़रत साईं मौलाना करीम साहब खे ख़िज़री हयाती अता फरमा। उनजे बचड़नि खे बि फैज़ वारो बणा, आलिम बाअमल बणा। या अल्लाह हर मुस्लमान जी औलाद खे नेक ऐं सालिह बणा। मौला ही ॻोठ तुंहिंजे प्यारे हबीब जे उम्मत जे आशिक़नि जो ॻोठ आहे। तुंहिंजा मौला जेके बि हिते महबत वारा रहनि था तंहिंजे महबत में अञा बि इज़ाफ़ो फरमा। बदमज़हबनि जे सोहबत खां उनखे बचाइजां, शैतान जे शरारतुनि खां बचाइजां। मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक ही बुज़ुर्ग जो ॿार हिते सां गॾु थियाऊं, इन जो कब्र में आला मक़ाम फरमाइजां। या अल्लाह उन जा दरजात बुलंद फरमाइजां। अॼोके ख़ैरात जो सवाब, क़ुरान पाक जो सवाब, वाइज़ जो सवाब, नात ख़ानी जो सवाब, हबीबनि जे वसीले वास्ते सां सॼो सारो बुज़ुर्ग जे रूह खे बख़्शो क़बूल फरमाइजां। या इलाहुल आलमीन
इन नेक सालिह बाने जे दरवेश जे सदके असांखे बि नेक सालिह बणाया। मौला हिते जेका जमात में सवाली हन साईं मौला हाजी महमूद साहब ॿिया दोस्त अर्ज़ कंदा सभिनी जा बेड़ा पार कर, सभिनी खे हबीब जे इश्क सां सरशार फरमा, सभिनी जे दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। दुआ घुरो, मुंहिंजा बचड़ा बि मदरसे में पढ़नि था, दुआ कयो न अल्लाह उनखे इल्म बा अमल नसीब फरमाए। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله दोस्तों अर्ज इहा आहे त मसाद वियो हिकु नात पढ़जे पोइ सलाम थींदो पोइ महिरबानी करे वियो हेतिरो वक़्तु वेठायो भई आराम सां वियो सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद तकदीर जगी है जगाते ही रहेंगे सरकार मदीने में बुलाते ही रहेंगे होदाए करम खुशबख्ताते सरकार मदीने वाले दा कोई किस्मत वाला बनदा है मेहमान मदीने वाले दा गुलन बूटन ऐं गुलशन जे बहारन में मोहम्मद गुलन बूटन ऐं गुलशन जे बहारन में मोहम्मद सरापा हुस्न धरतीअ जे निज़ारन में मोहम्मद सरापा हुस्न धरतीअ जे निज़ारन में मोहम्मद 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 जहां ज़ार में नजर जाने कयम दादे नजर जाने कयम दादे निज़ारन में मोहम्मद नजर जाने कयम दादे निज़ारन में मोहम्मद गुलन बूटन ऐं गुलशन जे बहारन में मोहम्मद ज़बाते ज़िक्र आमद जा दिलन में ज़िक्र आमद जो ज़बानो दिल जे सभिनी ही ज़बानो दिल जे सभिनी ही इशारन में मोहम्मद ज़बानो दिल जे सभिनी ही इशारन में मोहम्मद गुलन बूटन ऐं गुलशन जे बहारन में मोहम्मद सराबा हुस्न धरतीअ जे निज़ारन में मोहम्मद सराबा हुस्न धरतीअ जे निज़ारन में मोहम्मद मगर मानन जे लाइ कुरवा मगर मानन जे लाइ कुरवा जे पारन में मोहम्मद गुलन बूटन ऐं गुलशन जे बहारन में मोहम्मद सरापा हुस्न धरतीअ जे निज़ारन में मोहम्मद
सना तुझी नहीं करम करे ताराज शब लेकिन सुबत लायक जवा पढ़न ऐं ॿारनि में मोहम्मद सुबत लायक जवा पढ़न ऐं ॿारनि में मोहम्मद उर्दूनाथ की तमाशा है सब क्यों चांद में खोए हो उलझे हो सितारों में आका को मेरे ढूंढो कुर्बान के पारों में आका को मेरे ढूंढो कुर्बान के पारों में आना हंसी देखा लाखों में हजारों में तुम साना हंसी देखा लाखों में हजारों में मदीना की उल्फत में ही मरते हैं अल्लाह के ये बंदे हैं जिंदा मज़ारों में अल्लाह के वो बंदे हैं जिंदा मज़ारों में आका को मेरे ढूंढो कुर्बान के पारों में अकीदे में की दौलत है आका के खजानों में तो नैन की दौलत है आका के खजानों में दोनों जहानों में है अल्लाह की अमानों में पिता चंगा मेरा जमाने जमदा सारी तजस्बता है हर जाने तो अरब जमदा सारी तजस्बता है हर जाने तज पढ़ते मन को मदाए तो ताज मारे तज पढ़ते मन को मदाए तो ताज मारे यार प्यारे तू चंद्र तो हिंदकारे तद चारे यार प्यारे तू चंद्र तो हिंदकारे हिन नूर आख्या दे सारे तू ताज मारे हिन नूर आख्या दे सारे तू ताज मारे अबू बकर सैयाला मनमोहन ते बटवाला बुल बुल तू बुल लाला तू ताज माने ओ बुल बुल तू बुल लाला तू ताज माने तारीफ करा मैं उमर जी
करती क्या तारीफ करा मैं उमर दी उस्मान अली है करती है तागो गुनाह दे धरती तू ताजमानी है तागो गुनाह दे धरती तू ताजमानी हसन हुसैन दा नाना तू सैयद वदावत शाह हसन हुसैन दा नाना तू सैयद वदावत शाह हसन हुसैन दा नाना तू सैयद वदावत शाह ए जग सजा तेरा बाना तू ताजमानी ए जग सजा तेरा बाना तू ताजमानी हज़रत अब्दुल गफ्फार साईदा अर्ज़े में कुलादर की तार कर दे हज़रत अब्दुल गफ्फार साईदा अर्ज़े में कुलादर की तार कर दे जीवन दफा तमामी मर्ज़े तू ताजमानी जीवन दफा तमामी मर्ज़े तू ताजमानी अर्श ते राजमानी तू ताजमानी अर्श ते राजमानी तू हर नबी दा चंगा राजमानी मोहब्बत वारी मंज़िल मंझ मोहब्बत वारी मंज़िल मंझ वाक़िअ तो रहजी वह तवंज पखी उॾामी मुल्क ते तो साजे की हुयड़ा बेल सजुर वड़ा बेल सवेल तो साजे की हुयड़ा बेल सजुर वड़ा बेल सवेल बाकी बगन सा रखी आई बेल बाकी बगन सा रखी आई बेल से रोह वजन में दी दई रंज हाय रोह वजन में से दी दई रंज पखी उड़ामी मुल्क ते मोटिया मोहब्बत वारी मंज़िल मंझ मोहब्बत वारी मंज़िल मंझ वाक़िअ तो रहजी वह तवंज पखी उड़ामी मुल्क ते समर साथी सवा पंथियरा को वतन दीन ॾाढो महाको समर साथी सवा पंथियरा को वतन दीन ॾाढो महाको मिलते मलाहन खे तू सहा को मिलते मलाहन खे तू सहा को वर वर ॾेई से वर ॾेई वञ वर वर ॾेई से वर ॾेई वञ पखी उॾामी मुल्क ते मोटिया मोहब्बत वारी मंज़िल मंझ मोहब्बत वारी मंज़िल मंझ वाक़िअ तू रहजी वह तवंज पखी उॾामी मुल्क ते चुभदा दुश्मन मंझ रही विया मुद ते मोटण वारा ठही विया चुभदा दुश्मन मंझ रही विया मुद ते मोटण वारा ठही विया वाक़ुफ़ हुयड़ा वीर वही विया वाक़ुफ़ हुयड़ा वीर वही विया पहर गुज़ारे पूरा पंज है पहर गुज़ारे पूरा पंज पखी उॾामी मुल्क ते मोटिया मोहब्बत वारी मंज़िल मंझ मोहब्बत वारी मंज़िल मंझ वाक़िअ तो रहजी वह तवंज पखी उॾामी मुल्क ते मौज ॾिसी तूं करना मस्ती आॾो हलंदई होद न हस्ती मौज ॾिसी तूं करना मस्ती आॾो हलंदई होद न हस्ती दर्द भरी तुंहिंजी दूरा बस्ती दर्द भरी तुंहिंजी दूरा बस्ती शाह पसंद खण साजुर संज हाय शाह पसंद खण साजुर संज पखी उॾामी मुल्क ते अल्लाह आमीन
अल्लाह बारिक लना अल्लाह तमाम रज़ाक मसलूना اللهم صل على سيدنا محمد وآله وصحبه لا إله إلا الله محمد رسول الله